जाती तेलके जे ॻोठ आमद आलमानी में ग़रीब ऐं माज़ूर ख़ानदान खे कंहिं मसीहा जो इंतज़ारु। पोरीअ त आमद आलमानी बस ते स्टार्टरी कंदो हो, पर संदसि फ़ौत थियण खां पोइ ग़रीब पोरीअत जो सॼो ख़ानदान हिकु पुरासर बीमारी में वठिजी वियो। 15 सालनि खां पोइ घर भाती खे माज़ूरी जी बीमारी थी वञे थी, जंहिंखां पोइ घर जा भाती हलण फुलण खां लाचार थी बिस्तरे हवाले थी वञनि था। घर में को कमाइण लाइक़ु न हुजण सबबि घर में फाका कशी वारी सूरत हाल, पर कंहिं बि संदन सार न लधी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ग़रीब कुटुंब जी माली सहायता करे संदसि इलाजु करायो वञे, जीअं त सिहतमंद ऐं ख़ुशी भरे ज़िंदगी गुज़ारे सघनि। उन हवाले सां शाइन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन दर्द भरी कहाणी की जेकी अखियुनि ॾिठो पंहिंजी मीडिया जे ज़रिए भरण आया आहिनि। त दोस्तो हीअ जेकी कहाणी आहे दर्द भरी जेके माण्हू ॿुधण सां हर कंहिं माण्हुनि जूं अखियूं आली थी वञनि। हिननि जी जेकी हालति जेकी आहे तव्हां पाण ॾिसो पिया मीडिया जे ज़रिए, हिननि जा ककावा घर ने सभु किरी पिया आहिनि। सियारे जी सर्द रातियूं लॻी पियूं आहिनि, सॼो ॾींहुं सर्दी लॻे थी हिननि माण्हुनि खे। पंहिंजे हिन तन ते कपिड़ो पातल सुठो कोन्हे, को गरम कपिड़ो कोन्हे, नंढड़ा नंढड़ा नया मासूम ॿार आहिनि, उन्हनि जी सरगार परगो लहण वारो केरु माण्हू कोन्हे। ऐं सॼो ख़ानदान हिननि जो मौज़ूर आहे। टोटल 11 माण्हू आहिनि। इन 11 माण्हुनि मां 4 भाती जेके हिननि जा मुकमल तौरु माज़ूर आहिनि। हिननि जे कमाई जो को बि माण्हू कोन्हे। 11 माण्हुनि मां सिर्फ़ु हिकिड़ो ई छोकिरो हिननि जो आहे, 12-13 साल जो, जेको सिजाल में बस ते स्टार्टरी कंदो आहे। उन स्टार्टरी मां हुनखे 300-400 रुपया मिलंदा आहिनि। हाणे सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त हिन महांगाई जे दौर में 300-400 रुपया जेकॾहिं माण्हू खे मिलनि, उन मां घर जो गुज़र सफ़र कीअं थींदो। हिन मीडिया जे तसवर सां इहो चवंदुसि, जेके मुफ़ीद हज़रात आहिनि या सरांदी वारा माण्हू जेके सख़ी मर्द आहिनि, त ख़ुदा जल्दी पहुचो, हिननि मिसकिन माण्हुनि जी परगोर लहो, हिननि जी मदद करियो। सुभाणे ईअं न थिए त असांखे क़यामत ॾींहुं में हिननि जो जवाबु ॾियणो पए। इन्हनि अहवान सहाफ़त जे दोस्तनि खे जेके पंहिंजो कुझु वक़्तु कढी हिननि मज़दूरनि वटि आया आहिनि, ऐं जस ॾींदुसि हिननि दोस्तनि खे, छो त हीअ हिकु दर्द भरी कहाणी आहे। हीअ को सियासी काज या को अहिड़ो को कोन्हे जंहिंमें अचनि कंहिंजी मदद कनि, पर हीअ हिकिड़ो दर्द भरी कहाणी आहे जंहिंमें अची हिननि जी सपोर्ट लाइ आया आहिनि। ऐं वरी जस ॾींदुसि हिननि दोस्तनि खे। हीअ माज़ूर जेके आहिनि, तक़रीबन हिननि जी फैमिली में 11 भाती आहिनि, जंहिंमां 6 भाती जेके आहिनि मज़ूर आहिनि। बाक़ी जेके वीचारियूं औरतूं आहिनि, हिकिड़ो हिननि जो नौजवान नंढड़ी उमिरि जो ॿारु आहे, जेको 14 साल जी उमिरि आहे, जेको वीचारो मज़दूरी करे थो, स्टार्टरी करे थो, 200-300 रुपया तारीख़ कमाए थो, जेको हिननि जी अची देखभाल करे थो। सम्झो त हिकिड़ो वेलो खाइनि था त हिकु वेलो नथा खाइनि। हीअ दर्द भरी कहाणी आहे। ऐं हिते जे सरमाएदारनि ऐं वॾेरनि खे बि इहो, इन्हनि जे घर में रहंदड़ जेके आहिनि ॿारनि जी के माज़ूर थियल आहिनि, उहे तक़रीबन 6-7 साल जी उमिरि में अचनि था त उहे माज़ूर थी था वञनि, या जेकॾहिं 16 साल जी को उमिरि जो आहे त उहो 2-3 साल खां पोइ माज़ूर थी थो वञे। हीअ नौजवान जेको वेठल आहे 18 साल जी उमिरि में, हिन वीचारे पंहिंजी शादी करे 19 साल में ई माज़ूर थी वियो आहे, जंहिंजा 2 ॿार आहिनि। उहो वीचारा माज़ूर आहे, हीअ बि माज़ूर थी वियो आहे। हिननि जो ख़बर न आहे कहिड़ो मर्द आहे हिननि वीचारनि में। हीअ जेके मसीहा आहिनि हिते जा, उन्हनि खे बि इहा गुज़ारिश कंदासीं त ख़ुदा कुझु हिननि जे लाइ कयो वञे, हिननि खे कंहिं अस्पतालनि में मोकिलियो वञे ताकी हिननि जो इलाजु थी सघे। आया हिकिड़ो भाउ वीचारो हुनजे मथे में लॻी पिया, मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, उन खे केरु कपिड़ो गंती ॾे, केरु मूंखे ॾे, बीमारी सीमारी लाइ असांखे को पैसो न आहे, असांखे को बि मदद न करे थो। पाड़े जा माण्हू आहिनि, ज़मीनदार आहिनि, मिल्कियतनि वारा आहिनि, पर असांजी को बि सहारो न ॾे थो। असां वटि बीमारी लाइ एतिरो पैसो न आहे जे असीं कोई अस्पताल ते पुॼूं। असीं राति जो खाऊं था त ॾींहं जो वेठा आहियूं, ॾींहं जो खाऊं था त राति जो वेठा आहियूं। असांजो को बि सियारे में रहण जे लाइ न को घर आहे, न असां वटि को गरम कपिड़ो आहे, न असांजे बचनि वटि आहे। असीं किथां वठी ॾियूं, सीउ में वीचारा ठरनि पिया। असीं ॿिन्ही घरनि में भूगियुनि में पिया आहियूं, सीउ बि हिते पिया कटियूं, मींहं बि हिते पिया कटियूं। असांखे को बि मदद न करे सघे थो। तंहिंजे करे असीं चऊं था त सरकार खां पुॼे त असां का मदद